सिंध नर्सिंग एग्ज़ामिनेशन बोर्ड जे कंट्रोलर खैरالنساء खान सखर डिवीजन जे मुख़्तलिफ़ नर्सिंग स्कूलनि ऐं कॉलेजनि सरकारी तौर ख़ानगी जा दौरा करे कारकर्दगी जो जाइज़ो वरितो। सखर सिंध नर्सिंग एग्ज़ामिनेशन बोर्ड जे कंट्रोलर खैरالنساء खान खैरपुर नर्सिंग स्कूल जे प्रिंसिपल गुलाम फातिमा शर सचल सरमत स्कूल ऑफ नर्सिंग खैरपुर जी चेयरमैन गुलाम असगर जोगी सां गॾिजी ब्लीजिंग स्कूल ऑफ मेडिक्स सखर ब्लड बैंक लारेब स्कूल ऑफ नर्सिंग रानीपुर सिंधु स्कूल ऑफ नर्सिंग खैरपुर ऐं जैकमाबाद शिकारपुर ऐं मुख़्तलिफ़ नर्सिंग कॉलेजनि ऐं स्कूलनि जा पिण दौरा कया। उन मौक़े ते नर्सिंग पढ़ंदड़ शागिर्दाणियुनि सां मुख़ातिब थींदे हुन चयो त नर्स पेशो मसीहा खां घटि न आहे। मरीज़ ग़रीब हुजे या अमीर पर सभिनी खे हिक नज़र सां ॾिसंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी ख़िदमत में हूंदियूं आहिनि जेको इबादत खां घटि न आहे। हुन वधीक चयो त ख़ानगी स्कूल मालिकनि खे घुर्जे त मेल ऐं फीमेल नर्सिंग कॉलेजिस ऐं स्कूल जे मालिकनि खे पंहिंजे मयार खे वधाइण ऐं उन्हनि ते ध्यानु ॾियनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk